जी बिल्कुल नाज़रीन, ॻड़ही सन ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जिते वबाई बीमारियुनि कर खंयो आहे उते अतामहमद वेलफेयर एसोसिएशन पारां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके आहे मेडिकल कैंप लॻाइण जो सिलसिलो जारी आहे। अॼु जेके आहे ॻड़ही सन वेझो ॻोठ होतखान सरकी में अतामहमद वेलफेयर एसोसिएशन पारां मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई वई आहे। हिन कैंप में जेके आहे मासूम ॿारड़नि में जेके आहे उन्हनि में गरम कपिड़ा बि विराया विया ऐं उन खां अलावा जेके आहे ग़िज़ाई खोट जे लाइ उन्हनि खे दवायूं पिणु ॾिनियूं वियूं ऐं ॿी जेके औरतुनि में जेके बीमारियूं हुयूं उन्हनि जो पिणु चकास कयो वियो, इन्हनि खे पिणु दवायूं ॾिनियूं वियूं। हिते असां सां हिन मेडिकल डॉक्टराणी मौजूदु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं अतामहमद वेलफेयर एसोसिएशन जो जेको सरबराह आहे उहो असां सां मौजूदु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे वधीक छा था ॿुधाइनि। मेरा नाम जहान है, मैं कराची से हूँ और मैं मामा बेबी फ़ंड के साथ काम करती हूँ। तो आज कल हम फील्ड रिलीफ का काम कर रहे और 4 दिन यहाँ हो गया। तो हर रोज़ हम तकरीबन 300 विज़िट्स किए हैं और हमारी विज़िट्स में मैं चेकअप्स करती हूँ औरत, मैं बच्चे की हालत चेक करती हूँ, अम्मी की हालत चेक करती हूँ। पर हम अम्मी को किट्स देते हैं और हमारी किट्स में वो गर्म कपड़े होते हैं, बच्चों के लिए सामान होते, दवाई होते और डिलीवरी के सामान भी होते हैं। असां सैलाब खां पोइ पंहिंजे ठुल तहसील में हिकिड़ो सिलसिलो शुरू कयोसीं पंहिंजे दोस्तनि सां गॾिजी ऐं उनमें असां हिन महिल ताईं 1150 राशन बैग्स ॾेई चुका आहियूं ऐं उनखां अलावा हिकिड़ी मेडिकल जनरल मेडिकल कैंप कई आहे ऐं उनखां पोइ हींअर असां 4 मुख़्तलिफ़ ख़ासि जेको आहे नवे ॼावल ॿार ऐं हामला औरतुनि लाइ कैंप कई आहे मामा बेबी फंड जी तरफ़ां, जंहिंमें असां सां नेहा मनकानी साहिबा ऐं जहान ज़ुबैरी साहिबा जो तमामु घणो ताउन रहियो आहे। हिन में बि असां अल्हम्दुलिल्लाह हिन महिल ताईं एटलीस्ट 3 मुख़्तलिफ़ ॻोठ जे हामला औरतुनि ऐं नवे ॼावल ॿारनि खे केटर कयो आहे। कैंप्स जेके आहिनि उहे असांजूं टोटल 4 रहियूं आहिनि, ॻोठ लालपर गोड़शाणी, ॻोठ अतामो सरकी, ॻोठ बहादुरपुर में यूसी में, ॻोठ सरदार बशीर ख़ान कटोहर, अदे रहमतुल्लाह ख़ान खोसे साहब जे ताउन सां, हिते ॻड़ही सन में मीर मोहसिन ख़ान सरकी ख़ान जे ताउन सां ऐं उनमें हर ॻोठ में जंहिंमें असां कैंप कई आहे सेंट्रल पॉइंट ते घटि में घटि असांजी OPD 300 खां 400 जे दरमियान रही आहे, जंहिंमें असां किट्स ॾियूं, प्रेगनेंसी किट्स ॿारनि नए ॿारनि लाइ कपिड़ा, गरम खाद खुराक, उनमें सुको खीर ऐं दवायूं कमज़ोरी जूं औरतुनि लाइ बुखार ऐं बीमारी खंघि जूं, इहे सॼियूं असांजी तरफ़ां ॾिनियूं वयूं आहिनि इंशाअल्लाह। ऐं असांजे अॻिते बि कोशिशि आहे त नवंबर जे एंड में मुख़्तलिफ़ मज़ीद ॻोठनि में वञी करे सेंट्रल पॉइंट करे 10 ॻोठनि 15 ॻोठनि खे उते असां फ़ाइदो ॾेई सघूं। दादा असां तक़रीबन 800 माण्हू खे हिन टाइम मुफ़्त कैंप जो रिलीफ वठी ॾिनो आहे ऐं असां वॾी कोशिशि करे कराची अदी सां राब्तो थियो फेसबुक जे ज़रिए, उन सां मुलाक़ात थी, उन खां अताशान जी वॾी महिरबानी जेको असां साथ ॾिनई, उते वञी जेको विज़िट करे आयासीं, मीटिंग थी अदी सां, उतां सामान असां रिसीव करे आयासीं। तक़रीबन 25 ॻोठनि में असां हिन टाइम सामान डिस्ट्रीब्यूशन करे चुका आहियूं ऐं इंशाअल्लाह असांजी नेक्स्ट प्रोग्राम आहे गरम कपिड़नि जे हवाले सां ऐं नंढा बूट जेके ॿार अॼुकल्ह ॾिसो त सी आहे ॿारनि खे न आहे, असां वधीक कोशिशि कयूं था तव्हांजे चैनल जे ताउन सां त जेके आहिनि वस वारा असांखे हेल्प कनि अतामहमद वेलफेयर जी, त असां वधि में वधि माण्हुनि खे रिलीफ ॾेई सघूं। वॾी महिरबानी। सोशल वेलफेयर ठुल जे अॻवान अताशान सरकी ऐं प्रेस क्लब ॻड़ही सन जे चेयरमैन परवेज़ सरकी ऐं मामा बेबी फंड्स जे अॻवान मोनिका बीबी जा नहायत शुक्रगुज़ार आहियूं, जंहिं मोहसिन ख़ान सरकी जी निशानदेही ते असांजे ॻोठ होत ख़ान सरकी में जेको आहे त अची अॼु 300 खां मथे जेको आहे त माण्हुनि में गरम कपिड़ा नंढड़े ॿारनि में ऐं जेका त पेट भरे सां औरतूं हुयूं उन्हनि जी जेको आहे त इलाजु कयो आहे, उन्हनि खे दवायूं मुहैया कयूं आहिनि ऐं जेका नंढड़ा ॿार बीमार हुया उन्हनि खे बि दवायूं मुहैया कयूं आहिनि। असां हिननि जा निहायती शुक्रगुज़ार आहियूं। जंहिं हिते बरसाति मुतासिरनि जी वायर हिन टाइम ते कंहिं बि न कई, हिननि अची जेको आहे त उन्हनि जी सार संभाल लधी आहे ऐं उन में गरम कपिड़ा किट्स ऐं खुराक जेको आहे त कमज़ोर ॿारड़नि में खुराक ॾिनी आहे ऐं असां हिननि जा निहायती शुक्रगुज़ार आहियूं। अतामहमद सरकी वेलफेयर एसोसिएशन जे अॻवाननि ऐं जेकी आहे हिते आयल डॉक्टराणी मोनिका जी ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त हीअ जेकी आहे त गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां जेकी आहे त ॻड़ही सन ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में वञी करे उते ॿारड़नि जो जेके आहे चेकअप करे रहिया आहिनि ऐं उन्हनि खे जेके आहे त मुफ़्त दवायूं पिणु फ़राहम करे रहिया आहिनि ऐं उनखां अलावा जेके आहे ॿारड़नि में गरम कपिड़ा बि विराए रहिया आहिनि ऐं हिननि जेको आहे त बरसाति खां पोइ काफ़ी जेको आहे त इलाइक़े में कमकार कयो आहे, उन में राशन बि शामिलु आहे
ऐं हिननि वधीक इहो चयो आहे त हिननि मुखैर हज़रात खे अपील कई आहे त उहे जेके आहे अतामहमद सरकी वेलफेयर एसोसिएशन सां ताउन करनि त जीअं वधि खां वधि माण्हुनि ताईं रिलीफ पहुचाए सघूं। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी, खोसो, ॼेकब न्यूज़, ॻड़ीअ सां।